सिंध सुहारी काफ़ी सदन खां समाजी सूर सां थी पई अचे। माशी हालतूं हुजनि या माशी बुख ऐं बदहाली हुजे या वरी सिहत सफ़ाई ऐं तइलीमी शौक़ व ज़ौक़ खां कासर हुजण जे करे असांजा मन मस्त करप्शन वारे अंधे घोड़े ते चढ़ियल हुजनि था। उहे भला कीअं था मज़लूमनि जी बुख बदहाली ख़तमु करे सघनि। अहिड़नि समाजी ज़रूरतुनि जी मञता लाइ गुज़िरियल 3 ॾींहंनि खां ऊर्जा नेशनल हाईवे सखी नासिर शाह लकियारी गेट वटि अलामती बुख हड़ताल वारो तड़ो विछायो वियो आहे। मौजूदा हुकुमराननि जो ध्यानु छिकराइण जे लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि, पर सिंध जो को बि सियासी समाजी सरकारी कामोरो हिन आम समाजी इंसानी मसइलनि बाबति कंहिं बि नोटिस नाहे वरितो। खेनि जा जाइज़ मसइला तुर्त हल कराइण वारो फरीज़ो पिणु अदा कराए मंगणे जा बिरादरीअ जो 3 ॾींहंनि खां एहतजाज जारी वसारी आहे। रिपोर्ट मूजिबि हिंगोर जा लॻो ॻोठ किंजर मंगणे जा बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। बुनियादी सहूलतुनि जी हासिलात लाइ रवासिन अली मुराद मंगणे जो, सूबेदार मंगणे जो, ताज मोहम्मद मंगणे जो, मीर खान मंगणे जो, मशूक अली मंगणे जो, एजाज अली मंगणे जो अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त हिन जदीद दौर में किंजर मंगणे जा बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। रोड जी सहूलियत न हुजण करे बरसाति जो पाणी पवण सबबि केतिरा ई ॾींहं पाणी रस्तनि ते बीठल रहे थो। ड्रेनेज जी सहूलियत न हुजण सबबि गंदो पाणी हितां जा रहवासी हथ सां ॿाहिरि कढंदा आहिनि। चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया को बि तरक़ियाती कमु नाहे करायो। बुनियादी सहूलतूं न हुजण सबबि असां ॿिटे अज़ाब में मुब्तला आहियूं। गंदगीअ सबबि हितां जा रहवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हिननि तक जे MNA पीर जावेद अली शाह जिलानी पीर सैयद अहमद रज़ा शाह जिलानी खां मुतालबो कयो आहे त किंजर मंगणे जा बिरादरीअ जे रहवासियुनि खे बुनियादी सहूलतूं फराहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर बख़्श चन्ना, रसूलाबाद।